तुंहिंजे वेखा पोइ ॾिसही कहिड़ो हाल थियो आहे जीअण बि मुंहिंजो बसि मौत मिसल थियो आहे अरे इमरान ख़ान तोखे लाजी का ॿार पए तुंहिंजे कुवत बि असांखे पंहिंजूं घर वारियूं बि छॾे वियूं हाणे सॼो घर जो कमु असांखे पाण करणो थो पए अलाए लूण बि घणो पइजी वियुसि अलाए खंड बि सभु मसाला विधा थमांसि अलाए लूण मिर्च पूरा थो अचे पर अटो विकी जात नथो बीहे अञा त मूंखे मानी में पचाइणी आहे सॼी राति अरे इमरान ख़ान तोखे अलाह पहुचंदो तुंहिंजे कुवत में असांखे घर वारियूं बि छॾे वियूं हाणे मां कई हाणे त इहे ॾींहं बि ॾिसणा पइजी विया हाणे जेके चवंदा आहिनि न ज़ालूं कुझु कोन्हनि ज़ालुनि जो क़दुरु बि का पुछो 3 कलाक थिया मूंखे आटो नथो घुसे शाम 4 बजे खां वठी वेठो भाॼी में धरबी हिन राति जा 8 पिया थियनि दाल में पाणी विझी थकिजी पियो आहे अञा दाल नथी रचे शाम सां कुराड़े लिखे शाम सां पाणी निकिरे जेके घर जो कमकार कनि थियूं अस्सलाम वालेकुम रजुमा हे छा पियो करे वालेकुम सलाम बस यार या ॻाल्हि न पुछ तोरी भाभी कल्ह मुंहिंजो घर छॾे वई हली छो थियो छा आख़िर दाल चकी ते लूण घणो त कोन थी छॾियो बाबा हे बेड़ा ज़हर ठाहे छॾियो अथई भली कर मूंखे रदी बि मूं पारां और खाइणी बि मूंखे पाण पवंदी बच्चा बि आहे खाईंदा पोइ आख़िर भाभीअ खे तो चयो छा अरे भाभीअ खे मूं छा चयो अरे जी इमरान ख़ान खे ख़ुदा जो कहर पवे भाभीअ मूंखे चयो त टमाटा वठी ॾिजा पोइ टमाटा पुछ में 300 रुपया किलो ऐं मुर्गी वरी 250 रुपया किलो ई घर वारी मुंहिंजी आहे टमाटे जी शौक़ीन तोरी भाभी टमाटा कोन वठी आयसि 300 रुपया किलो कावड़ कर छॾे मूंखे यतीम करे वई हली था पोइ हाणे छा थींदो आख़िर ही त न खां भया मरी पवंदे छा कयां जा मूंखे मानी थोरी मुंहिंजी हेल्प करे भला मूंखे मानी पचाए ॾे कमु अदा मूंखे न ईंदो त इहो सभु कुझु इहो पाण ॼाण बाक़ी तूं मुंहिंजो यार छा थियो ई न न मां न कंदुमि तुंहिंजे भाभीअ खे वठी अच वरी भाभीअ खे वठी जा हा पोइ तूं ईअं कर न हा तूं भला किलो खनि टमाटा वठी मूंखे ॾेई वञी त पोइ हाल चवां त वठी आ मुंहिंजा पाण खीसा ख़ाली लॻा पिया आहिनि टमाटा ख़बर अथई घणे किलो आहिनि 350 रुपया किलो आहिनि अच्छा हा 300 अॼु 350 थी विया कल्ह त 300 हा हा ज़ुल्म लॻो पियो आहे टमाटा 350 रुपया किलो लॻाए पिया आहिनि ग़रीब सॼो ॾींहुं गाॾो हलण वारो टमाटे जी कया अटे जी कया या पानी जी कया अरे यार मूंखे बि तोरी भाभीअ टमाटा चया मूं सां बि इहा हालत थिए मां वठी अचां वारो करणे भॼ पिनी बि टमाटा वठी वञा त या पोड़ी पारी विझी ॾी कावड़ जी ॾिसमो आहे सॼे ॾींहं घर में बुछड़ लॻे न ज़ालनि खे सवाइ त कुझु बि कोन थो थिए अची अॼु वञे ॿुधी नथो मरी ही भाॼी मानी चाढ़ी अथई ही मानी पचाई अथई और ही मां तोखे त शर्म ई कोन्हे को ज़ालनि खां सवाइ बुछड़ पियो थी मूंखे तुंहिंजो कदुरु पियो आहे हा त पोइ मूंखे तुंहिंजो कदुरु पियो आहे हीअ ॾिस मुंहिंजा हाल ॾिस मूंखे छॾे न वञ मूंखे मरी अॼु खां पोइ मुंहिंजो जेको चवई तो मुंहिंजो कमु कजां जे न त पोइ सम्झा वरी वई ॾिसणी त वरी वापसि कान ईंदी सही ग़रीब आहियां मुंहिंजे गुरबत ॾिस टमाटनि जे लाइ करे तूं घर छॾे वई मूंखे छॾे वई कुझु सोची त हाणे सुभाणे टमाटे जा दे तो क्या 20 रुपए की दामड़ी वठी तूं आपे चूस जा सॼो ॾींहुं छो मां टमाटा बाज़ार में केतिरा रेड़ियुनि ते पिया आहिनि ऐं मां खे दामड़ी विझां पर 350 रुपया किलो ना गरीब आहियां पोइ बाक़ी मर्द छा जायो 10 रुपए में घर ठारायो हा पोइ उथी मानी था पचायो मर्द था मानी पचायो उथी मानी पचायो उथी
उठ उठ वरी त कर छॾे कोन्हे न न कोन वेंदी थी पर तोरा किताब पढ़ी वठी हा किताब ॾिन मूंखे हींअर टमाटा पर मुंहिंजा महिमान था अचनि टमाटर जो ॻाल्हि त नहीं वञ पोइ भला छा पाणी दे मुआ आख़िर त तूं छा आणींदे मुंहिंजे लाइ किताब मिली था वठो पोइ ॿीहर ईअं कंदे मुंहिंजो तौबा कया पोइ चऊं उथी त मां मानी पचाया मर्द था मानी मुआ पचाए उथ निकर त वरी कई न सिधो वरी ॿियो न चऊं किताब पढ़ी वठी तूं जल्दी कर निकर उथी मां गई मानी खे पचाए हा हल ॿीहर तूं कुझु कोन चवंदुसि हा ठीकु आहे पर वञी वरी टमाटा मुंहिंजा जल्दी आण ख़बर पएसि त ज़ालूं कीअं थींदियूं न ऐं घर कीअं हलंदा मोए खे रुगो पचायो ॾोढा वेठो खाए ज़ालूं हूंदियूं आहिनि मर्द थींदो आहे